अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 4 जून 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरे में शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी खे शहीद कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थिया। केस बि अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो। लंजार हाउस हमले केस में मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई जी ज़मानत मंज़ूर। कंदकोट ऐं तंगवाणी में बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। नवाबशाह में भी शागिर्दियाणियूं यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ रोड ते निकिरी आयूं। हॉस्टल वार्डन ऐं सिक्योरिटी ऑफिसर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे में कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया मां कैनाल कढण वारनि मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे शहादत माणींदड़ शहीद इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जे क़त्ल जो केस बि अञा ताईं दाख़िल थी नाहे सघियो। न वरी इंतज़ामिया पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ के क़दम खंया विया आहिनि। खंबे गुम कयल 50 खां वधीक ॻोठाणा बि अञा ज़ाहिर नाहिनि कया विया। नौशहर फ़िरोज़ जी अदालत लंजार हाउस ते हमले वारे केस में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई जी पकी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जतोई ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मसरूर जतोई मोरे में लंजार हाउस साड़ वारे वाक़े जे दाख़िल केसनि में पकी ज़मानत लाइ सेशन जज नौशहर फ़िरोज़ जी अदालत में पहुची 40 हज़ार जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर कराई, जॾहिं त अदालत ॿुधणी 13 जून ताईं मुलतवी करे छॾी। सॼी सिंध में बदअमनी बरक़रार आहे। अमन अमान जी सूरतहाल हुकूमत पारां के बि क़दम नाहिनि खंया विया। कंदकोट ऐं तंगवाणी वासी मुसलसल सरापा एहतिजाज बणियल आहिनि। कंदकोट शहर समेत कश्मीर ज़िले में बदअमनी भताखोरी धाड़िल राज ऐं गुंडागर्दी ख़िलाफ़ आल पार्टीज़ मूवमेंट शहरी इतिहाद जे सॾ ते 7 ॾींहं बि टार्च ॿारे शहरियुनि घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं अमन रैली कढी। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे डॉक्टर महरचंद ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही फ़िदा हुसैन मोहम्मदानी शाहनवाज़ मरहेटो अब्दुल फ़ताह मुग़ल अशोक कुमार अज़ीज़ सुमरो शाबान जखराणी छोटू जखराणी ऐं ॿियनि चयो त अमन अमान न हुजण करे अवाम बेसकूनी जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। भताखोरी सबबि कंदकोट में कारोबार तबाह थी वियो आहे। शहरी लॾ पलाण ते मजबूर थी विया आहिनि। हाणे त इंडिया ॾे बि माण्हू नथो वञी सघे। लॾ पलाण करे वञे त आख़िर केॾांहुं वञे। तंगवाणी में पिणु बदअमनी ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते शहरियुनि सुबानला होटल खां एहतिजाजी रैली कढी वेन स्टॉप वटि धरणो हंयो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई, जिते किफ़ायतुल्ला मोहम्मद सलाह मल्क रहमदिल लाशारी सचल मल्क शरबत नदवाणी ग़ुलाम हुसैन बाजकाणी एजाज़ मलिक ऐं वकार मलिक चयो त तंगवाणी तालुक़े अंदरि ॾुहारियुनि जो राज आहे। हिते फुर अगवा ऐं चोरी जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि। वधंदड़ बदअमनी सबबि रहवासी सख़्तु परेशान आहिनि। हुननि SSP कश्मीर खां मुतालबो कयो त बदअमनी जो नोटिस वठी इलाइक़े में अमन अमान बहाल करायो वञे। होॾां तंगवाणी शहर में चोर हिदायतुल्लाह मरीअ जे दुकान जा ताला टोड़े मोबाइल फ़ोन रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया। नसीराबाद पुलिस लेडी हेल्थ वर्कर ज़ुलेखा बादाणी खां 2 तोला सोना ज़ेवर फुर करे फ़रार थियल जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं अमन अमान जे लाइ लेडी हेल्थ वर्करनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी खुदाउश सांघरो रुख़साना ॾेपर शहरी इतिहाद जी इनायत तुनियो कामरेड आशिक़ कलड़ो ऐं ॿियनि कई।
उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवान चयो त 5 ॾींहं अॻु पोलियो मुहिम दौरान लेडी हेल्थ वर्कर ज़ुलेखा खां नामालूम फोरू 2 तोला सोना ज़ेवर फुर करे फ़रार थी विया हुआ, जिन ख़िलाफ़ पुलिस अञा ताईं को बि क़दम नथी खणे, न वरी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे थो। नवाबशाह में पिणु शागिर्दियाणियूं हॉस्टल वार्डन ऐं सिक्योरिटी ऑफिसर ख़िलाफ़ रोड ते निकिरी आयूं। गर्ल्स हॉस्टल शहीद बेनज़ीराबाद जनरल यूनिवर्सिटी नवाबशाह जे शागिर्दियाणियुनि पारां हॉस्टल वार्डन फिज़ा शाह तरफ़ां मुसलसल धमकाइण, हिरासत करण ते केस हटाइण ऐं सिक्योरिटी ऑफिसर तरफ़ां शागिर्दियाणियुनि सां बदतमीज़ी करण ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वाइस चांसलर हाउस साम्हूं एहतिजाज करे मुतालबो कयो वियो त हॉस्टल वार्ड खे हटायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मसू भुरगड़ी भरिसां मेओ हजाणो में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी ताज़ी किस्त जी विरासत दौरान मुस्तहक़ औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां 1500 खां 2000 रुपया गैर क़ानूनी तौरु कटौती थियण लॻी। मुतासिर औरतुनि पारां एहतिजाज कंदे नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते औरतुनि इल्ज़ाम हयो त असां ग़रीबनि लाइ हुकूमत पारां वज़ीफ़ो ॾिनो वियो आहे, पर हिते डिवाइस माफ़िया 1500 खां 2000 ताईं कटौती करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर ते जांच कराए मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़दम खंया वञनि। जीएस सिंध मुहाज़ चेयरमैन रियाज़ अली चांडियो पार्टी जे आला सतही इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध जा वसीला हमेशह लुटबा रहिया आहिनि। इस्लामाबाद सदाईं करप्ट ऐं बदउनवान हुक्मरान सिंध मथां मढ़िया आहिनि, उनजी डिघी तारीख़ आहे, पर मौजूदा वक़्त में पीपल्स पार्टी जी शक्ल में तबाही ऐं बर्बादी खे तेज़ी में आणण जो फार्मूलो ॾिनो वियो आहे, जंहिं वसीले सिंधियुनि खां दरिया खसियो वियो आहे। मैदनी वसीला इंसानी गुज़र सफ़र जा ज़रिया सिंधी माण्हुनि वटि न आहिनि छॾिया विया। सिंध बड़बांग थियण वारो फार्मूलो पीपल्स पार्टी जी शक्ल में मढ़ियो वियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ सिंध जा माण्हू पुरमन मुज़ाहिमत ऐं जदोजहद जारी रखियो पिया अचनि। अॼु बि अमन अमान जे नाले में 2025 ऐं 2026 जी बजट सिंध जे माण्हुनि खां खसी वई आहे। जेको कुझु बाक़ी बचंदो पीपल ऐं लीगला लुटमार कंदा। सिंधियुनि मथां बुख तेज़ी सां मढ़ी वई आहे। सिंध जा वसीला 7 करोड़ सिंधियुनि जे जियापे जा वसीला आहिनि, उहे सिंधियुनि हवाले कया वञनि। लुटमार कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। असांजी पुरमन जदोजहद जारी रहंदी। सिंधियुनि जी जदोजहद इंसानी भाईचारे, अमन ऐं माहौलियात जे तहफ़ुज़ जी जदोजहद आहे। दरिया ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ ऐं वसीलनि बचाइण लाइ हलंदड़ जदोजहद, बिलख़सूस 10 महीननि खां थियल जदोजहद खे मोरो वाक़े खां पोइ सरकार तरफ़ां तशदुद में तब्दील कयो वियो आहे। सभिनी सियासी कारकुननि मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया आहिनि ऐं अञा जेके वधीक मुनज़म ऐं सरगर्म आहिनि या माण्हुनि खे रोडनि ते कढण जी सघ रखनि था, उन्हनि कारकुननि मथां मंशा जा केस दाख़िल कया विया आहिनि। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सिंध जे सेक्रेटरी कामरेड इक़बाल, मरकज़ी कमेटी जी मेंबर कामरेड कलसूम जमाल ऐं कराची ज़िले कमेटी जे मेंबर कामरेड हुसैन फ़ातिमी हिकु गॾियल बयान में मोरो वाक़े जी आड़ में मुसलसल गिरफ़्तारियुनि करण ऐं शहरनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण ते सख़्त तनक़ीद ऐं एहतिजाज कंदे हुकूमत खां मुतालबो कयो आहे त गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो ख़तमु कयो वञे, गिरफ़्तार शहरियुनि खे आज़ादु कयो वञे ऐं पुरमन एहतिजाज कंदड़ शहरियुनि ते फायरिंग कंदड़ पुलिस एहलकारनि जे ख़िलाफ़ क़त्ल करण जा केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। हिननि अॻवान चयो त वाक़े वारे ॾींहुं एहतिजाज में शरीक एतिरा शहरी मौजूद ई न हुआ जेतिरनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कया पिया वञनि। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻवाननि वाज़ह कयो त कारपोरेट फार्मिंग ऐं ॿेले खाते जी लखें एकड़ ज़मीन नीलाम करे मुल्की ऐं गैर मुल्की कंपनियुनि जे हवाले करण जे ख़िलाफ़ माइनिंग ऐं मिनरल एक्ट खे रद्द करण जे लाइ ऐं सियाहती माॻनि ते कब्ज़े करण, पीका कानून ऐं 26 आइनी तरमीम खे वापसि वठण ऐं शहरियुनि खे लापता करण जे ख़िलाफ़ तोड़े सिंधु दरिया में कोटड़ी खां समुंड ताईं पाणी जी फ़राहमी खे यक़ीनी बणाइण जे लाइ ऐं कैनाल कढण जे मनसूबनि खे मुकमल तौरु रद्द करण जो ऐलान करण ताईं सिंध जो अवाम पुरमन जदोजहद जारी रखंदो। पुरमन जदोजहद खे पटड़ी तां लाहिण ऐं पुरतशद्दुद बणाइण जी साज़िशुनि खे नाकाम बणाईंदो। अॻवाननि सिंध जे सभिनी जदोजहद कंदड़ ऐं संजाहवंद क़ुवतनि खे अपील कई त उहे मथे मुतालबनि ते मुश्तमिल एजेंडा ते मुतफ़िक़ ऐं मुतहद थी गॾियल जदोजहद करण जो फ़ैसिलो कनि
त जीअं पंहिंजे हक़नि जी जदोजहद खे कामयाबी सां हमकिनार करे सघनि। सगरंड ऐं भरपासे जे इलाइक़नि में वधंदड़ मनशात जे विकिरे ख़िलाफ़ जसकम तालके सकरंड पारां मसूद शाह, मुस्तफ़ा ज़ौर, समाजी अॻवान नूर मोहम्मद रिंद, शफ़ी मोहम्मद मलाह, कलंदर बख़्श मलाह, कुर्बान बंब ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सकरंड ऐं भरपासे जे इलाइक़नि में हलंदड़ मनशात सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। निढनि वरियण ॻोठनि में हिन वक़्तु आइस, हेरोइन, कचो शराब, नकली विस्की, मैन पूड़ी ऐं गुटको सरेआम हली रहियो आहे, जंहिंसां नौजवान तबाह थी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कार्रवाई कई वञे। मीरपुर ख़ासि में मैंगो फेस्टिवल में राग रंग जी महफ़िल ते पाबंदी वारे मामले ते पंहिंजे जारी कयल बयान में जसकम शहीद बशीर कुरैशी जे सरबराह डॉक्टर नियाज़ कालाणी चयो आहे त मैंगो फेस्टिवल में राग रंग जी महफ़िल ते पाबंदी जी मज़म्मत करियूं था। सऊदी अरब में जॾहिं ट्रंप अचे थो त उते जूं औरतूं वार खोले डांस करे इस्तक़बाल कनि थियूं। सरकार हथ वठी राग रंग ते बंदिश हणी तापसंदी खे हाथी वठराए रही आहे। असां हुकूमत खे चऊं था त राग रंग तां पाबंदी ख़तमु कई वञे। असां जल्द मीरपुर ख़ासि में सूफ़ी घुराए, जलूस कढी, सूफ़ियाणा कलाम ॻाराए दुनिया खे इहो पैगाम ॾींदासीं त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। राग रंग असांजी सक़ाफ़त में शामिल आहे। वकीलनि पारां मोरो वाक़े ख़िलाफ़ घरू वज़ीर जी आफ़ीस आॾो एहतिजाजी धरणो हंयो वियो। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच, हसीब जमाली ऐं आकिब राजपर जी अॻवाणी में मोरे वाक़े ख़िलाफ़ घरू वज़ीर जी आफ़ीस आॾो धरणो हंयो वियो। पुलिस पारां मुज़ाहिरीन खे घरू वज़ीर जी आफ़ीस वञण खां रोकियो वियो। पुलिस मुज़ाहिरीन खे उर्दू बाज़ार चौक वटि रोके छॾियो। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच चयो त मोरे वाक़े ख़िलाफ़ पुरमन एहतिजाज करे रहिया आहियूं। पुलिस घरू वज़ीर जी आफ़ीस ॾांहुं वञण खां रोकियो आहे। सिंधु एंडस लायर फोरम जे अॻवाननि खे बि एहतिजाज में शरीक थियण जो चयो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त मोरे वाक़े जी अदालती जांच कराई वञे। ॻोठ बजराणी लगारी मां कर्फ्यू ख़तमु कयो वञे। मुज़ाहिरीन चयो त मोरे शहर ऐं भरपासे में नेटवर्क खोलिया वञनि। कर्फ्यू सबबि ॻोठ ऐं शहर जा ॿार स्कूल, कॉलेज ऐं ॿियनि कम सां ॿाहिरि नथा वञी सघनि। मुज़ाहिरीन चयो त मोरे वाक़े जी अदालती जांच कराई वञे। इरफान लगारी जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। मुतासिरीन जो चवणु हो त असां तेसि ताईं एहतिजाज जारी रखंदासीं जेसि ताईं असां सां ॻाल्हियूं नथियूं कयूं वञनि। मोरे में पुरमन एहतिजाज ते सिधियूं गोलियूं हलायूं वियूं। लगारी बिरादरी सां इंसाफ़ ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। लाड़काणे में आपका पारां मुतालबनि जी मंझता लाइ सरकारी इदारनि जी तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरा करण वारे सॾ ते मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि जी तालाबंदी करे एहतिजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ आपका पाकिस्तान जे सीनियर नायब सदर रफ़ीक अहमद जतोई, मुबीन खान बुरड़ो, निसार अहमद अरबाणी ऐं ॿियनि चयो त महांगाई वारे हिन दौर में घटि पघार, मेडिकल कन्वेंस, हाउस रेंट अलाउंस घटि हुअण जे करे मुलाज़िमनि जे घर में फाका कशी वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। हिन वक़्तु मुलाज़िम खे हर महीने 1375 रुपया मेडिकल अलाउंस जी मद में ॾिना वेंदा आहिनि, जॾहिं त डॉक्टरनि जी फ़ीस 2000 रुपयनि खां 3000 रुपया आहे ऐं दवाउनि जी क़ीमत 5000 रुपयनि खां 6000 रुपया आहे। जॾहिं त हाउस रेंट अलाउंस मां मुलाज़िम सिर्फ़ु टेंट ख़रीद करे सघे थो, उन मां घर ख़रीद करे रिहाइश इख़्तियार करणु नामुमकिन आहे। हुन चयो त मुलाज़िमनि गुज़िरियल 9 महीननि जे दौरान 450 अरब रुपयनि जी टैक्स क़ौमी ख़ज़ाने में जमा कराई, पर उन जे बावजूदि मुलाज़िमनि जे पघार में वाध करणु सूधो खेनि का बि सहूलियत न ॾिनी वई आहे। पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जॾहिं बि मुलाज़िम एहतिजाज कंदा आहिनि त हुकूमत चवंदी आहे त उन्हनि वटि वसीला न आहिनि, हूअ पघार में वाध नथा करे सघनि। ॿिए पासे असेंबली मेंबरनि, सेनेटरनि, MNAs ऐं MPAs जे पघारनि में 200% वाध करे खेनि समूरियूं मराहतूं ॾिनियूं पियूं वञनि, जेका सरकारी मुलाज़िमनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त असांजे जाइज़ मुतालबनि में सरकारी खाते जे मुलाज़िमनि जी पघारनि में 100% वाध करणु
ग्रुप इंश्योरेंस की रक़म मुलाज़मन के रिटायरमेंट वक़्तु अदा करण, मुलाज़मन जे ॿारनि लाइ सन कोटा मुक़ररु करण, कॉन्ट्रैक्ट ऐं डेली वेज मुलाज़मन खे जल्द मुस्तक़िल करण शामिल आहिनि। असांजे जाइज़ मुतालबनि खे फौरी तौर मंज़ूर कयो वञे। कंडियारो शहर मां खंभे गुम कयल शकील मंगी जी आज़ादी लाइ संस अमड़ कलसूम मंगी पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन दाहींदे चयो त पुट ना सम्झाए संस कयल हरकतूं माफ़ करे खेसि आज़ादु कयो वञे। ॿ ॾींहं गुज़री वञण बावजूदि हिन वक़्त ताईं गिरफ़्तारी बि ज़ाहिर न पई कई वञे, जंहिं करे परेशान आहियां। जेकॾहिं पुट खे गिरफ़्तार कयो वियो आहे त संस गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे। गढ़ी यासीन भरिसां ॻोल्हो दड़ो थाणे जी हद मां 12 ॾींहं अॻु अगवा थियल जाफ़री बिरादरीअ जे नौजवान जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खयां विया। अगवा थियल ॻोठाणे सिराज जाफ़री जे अगवा खे बि 12 ॾींहं गुज़री चुका आहिनि। नौजवान सिराज जी बाज़ियाबी लाइ वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सोडल जाफ़री, साईंदाद जाफ़री, अली नवाज़ जाफ़री, नबीदाद जाफ़री, ख़ैरवंद जाफ़री, इनायतुल्ला जाफ़री ऐं ॿिनि दाहींदे चयो त 12 ॾींहं अॻु असांजो नौजवान सिराज जाफ़री अगवा थियो, जंहिंखे हिन वक़्त ताईं पुलिस बाज़ियाब कराए नाहे सघी, रुॻो दिलासा ॾिना पिया वञनि। नौजवान जे नंबर तां धाड़ेलनि फ़ोन करे 70 लख रुपया भुंग तलब कयो आहे। न ॾियण जी सूरत में हुननि नौजवान खे मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। ॻोठाणनि SSP शिकारपुर, DIG लाड़काणो, IG सिंध ऐं ॿिनि खां नोटिस वठी नौजवान खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो आहे। पोहरियत मज़ाहिमत तहरीक जे अॻवाननि कामरेड मसरूर शाह ऐं निसार लगारी चयो आहे त ॿेला न फ़क़्ति फितरत जी सूंह आहिनि, पर उहे इंसाननि, पखियुनि ऐं जानवरनि लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। ॿाहिरीं दुनिया में गॾोगॾु पंजाब में ॿेलनि जी तमामु घणी संभाल कई वञे थी, पर सिंध हथ वठी ॿेलनि खे तबाह करे रही आहे। ताज़ो काठड़ी जे नवाब मोहम्मद ख़ान ॿेले खे हथ सां बाह ॾेई तबाह करण जी कोशिशि कई वई आहे, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। ॿेले में बाह जे करे केतिरा ई क़ीमती वण सड़ी रख थी विया आहिनि, जंहिंजी बहाली शुरू कई वञे। असां सरकार खां मुतालबो करियूं था त ॿेले खे अॻु बि केतिरा ई भेरा बाह लॻी चुकी आहे, त आख़िरकार कहिड़ियूं अहिड़ियूं शरपसंद धुरियूं आहिनि जेके ॿेले खे बाह ॾेई पंहिंजा मक़सद हासिल करणु चाहिनि थियूं। हुननि मुतालबो कयो त ॿेले खे बाह ॾियण वारे वाक़े जी जांच कराई वञे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। दरिया जी बका लाइ सिंध धरती तां क़ुर्बान थींदड़ दरिया जी जंग जा पहिरियां शहीद ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी जी जदोजहद बहादुरी ऐं अज़मत खे क़ौमी सलाम पेश कंदे जसाफ़ आरिसर ज़िले कंबर शदाद कोट पारां ॾिया ॿारे गुल निछावर करे सिंध जो क़ौमी तरानो पढ़ी भेटा पेश कई वई। जसाफ़ आरिसर सूदो शहर जे सियासी समाजी वर्करनि बि वॾे अंग में शिरकत कई। नौजवान इतिहाद जे अॻवान सागर चांडियो ऐं ग़ुलाम अली कोंभर, सिंधी नारी जमहूरी मुहाज़ जी अॻवान मुस्कान नूनारी, वाइस फॉर मिसिंग पर्सन्स जी अॻवान ससुई लोहार, जसाफ़ बशीर जे हमीर चन्ना ऐं ॿियनि नसीराबाद जे शागिर्जाणियुनि मुक़ररनि नसीराबाद वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सिंध हिन वक़्तु सूरनि में आहे। सिंधियुनि मथां बुख तेज़ी सां मढ़ी वई आहे। दरिया ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ ऐं वसीलनि बचाइण लाइ हलंदड़ जदोजहद जारी रहंदी। सभिनी सियासी कारकुननि मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया आहिनि। अञा जेके वधीक मुलज़िम सरगर्म आहिनि या माण्हुनि खे रोडनि ते कढण जी सघ रखनि था, उन्हनि कारकुननि मथां मंशा जा केस दाख़िल कया विया आहिनि, जीअं हू 2-3 सालनि ताईं जेल में हुजनि। केतिरनि खे खंभे गुम कयो वियो आहे। उन्हनि समूरनि रहवासियुनि खे ऐं क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। शिकारपुर शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद कासिम, सिकंदर अली भुट्टो, रफ़ीक अहमद दायो, डॉक्टर ज़ुल्फ़कार अली सुमरो, सैयद इनायत अली शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त शिकारपुर बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे, का बि घटी महफ़ूज़ नाहे। हुननि मुतालबो कयो त शिकारपुर मां हेडमास्टरियाणी रुख़साना थईम खां फुरकंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान वापसि ॾियारियो वञे।
सरहाड़ी रेलवे पुलिस एहलकार पारां रेलवे स्टेशन ते फैमिली खे छॾण लाइ आयल निगर मथां सख़्त तशदुद करण ख़िलाफ़ निगर जे वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शहर जी रेलवे स्टेशन ते मक़ामी रहवासी पुलिस एहलकार मुमताज़ जमाली रेलवे स्टेशन ते फैमिली खे छॾण लाइ आयल निगर फरहान किरियो खे तशदुद जो निशानो बणायो, जंहिं ख़िलाफ़ वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते वारसनि जो चवणु हो त असां पीर साईं पघारे जा मुरीद आहियूं। हर साल ख़ैरपुर पीर जे ॻोठ दरगाह शरीफ़ वेंदा आहियूं। हिन वक़्तु बि असां घर भातियुनि समेत दरगाह ते वञण लाइ सरहाड़ी रेलवे स्टेशन ते पहुतासीं, जिते रेलवे स्टेशन ते बीठल पुलिस एहलकार असांजे नीगर खे तशदुद जो निशानो बणायो। हुननि मुतालबो कयो त पुलिस एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ठठे में 3 ॾींहं अॻु झिरक थाणे जी हद वीरान बेले में सगावती तकरार तां क़तल कयल माउ ऐं धीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि ग़ुलामुद्दीन खोसो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। काज़ी अहमद भरसां ॻोठ पीर नज़र मोहम्मद शाह वासी पोरियत रांझनि लाखो पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी तालका प्रेस क्लब आॾो बासर जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त बासर बसरनि जा रहियल पैसा ॾियण बदिरां मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। मूंखे जान जो ख़तरो आहे। हुन मुतालबो कयो त तहफ़ुज़ ॾेई पैसा ॾियारियो वञनि। जैकमाबाद पुलिस मुबैना मुक़ाबले में 2 मग़विन खे बाजियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस कार्रवाई कंदे 2 ॾींहं अॻु अगवा थियल 2 मग़विन सैयद वजाहत अली शाह उर्फ़ पप्पू शाह ऐं लियाकत अली शाह खे हिफ़ाज़ सां बाजियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस ॿुधायो आहे त 2 ॾींहं अॻु सैयद वजाहत अली शाह ऐं लियाकत अली खे मौलादाद थाणे जी हद मां अगवा कयो वियो हो, जिन खे बाजियाब करायो वियो आहे। कुनरी में वाक़िआ डेनिसर फार्म में सवें पालतू ख़ूबसूरत मोर बीमारियुनि सबबि मरण लॻा आहिनि। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां रोज़ानी बुनियाद ते मोर मरी रहिया आहिनि। डेनिसर फार्म जी इंतिज़ामिया जो चवणु आहे त मोरनि खे लॻंदड़ हिन बीमारी जो पतो न पइजी सघियो आहे, तंहिं हूंदे बि पंहिंजे तौर ते इलाज जारी आहे। हुननि मुतालबो कयो त मेडिकल टीमूं मोकिले मोरनि जो इलाज करायो वञे त जीअं ख़ूबसूरती जी अलामत बणियल मोरनि खे बचाए सघिजे। कुनरीअ जे वाहन में पाणी जी चोरी, नाअहली ऐं सियासी मुदाख़लत सबबि हथियारादू खोट बरक़रार आहे। कुनरी डिवीज़न में 21 ॾींहंनि जी वाराबदी तहत पाणी फ़राहमी जारी आहे, जंहिं सबबि इलाइक़े में मिर्च ऐं फुटी जो फसल तबाह थियण लॻो आहे, जॾहिं त डिवीज़न जे 8 शाख़नि जे पुछड़ियुनि में पीअण जे पाणी जी शदीद खोट थी वई आहे। सब डिवीज़न नबीसर कुनरी में शाख़नि ते मुक़ररु अमलदारनि समूरो कार वहिंवार दरहम बरहम बणाए छॾियो आहे। आबादगारनि हारियुनि सख़्तु एहतिजाज कंदे चयो त नारा कैनाल में पाणी गेज खां वधीक आहे। उन बावजूदि असां वटि पाणी खोट आहे, जेका आबपाशी खाते जी नाअहली, पाणी चोरी ऐं बदनीयती जो चिटो सबूत आहे। वाटर कोर्सनि ते पैसनि एवज़ पाणी चोरी कयो वञे थो। होॾां आबपाशी खाते जो चवणु आहे त नबीसर डिवीज़न में संदसि हिसे जो पाणी नथो मिले, जंहिं सबबि एकी वाराबंदी तहत शाख़नि खे हलायूं पिया। वाज़ह रहे त सब डिवीज़न नबीसर हेठि कुनरी जे तालुकनि उमरकोट, सामारो ऐं कुनरी में 1,53,000 एकड़ ज़रई ज़मीन पोखी वेंदी आहे ऐं मजमूई पैदावार मां अधु हिसो मिर्च ऐं फुटीअ जी पैदावार आहे। पर पाणी जी हथरादू खोट सबबि हलंदड़ साल पोखाई शदीद मुतासिर थी आहे। आबादगारनि वॾे वज़ीर ऐं ॿियनि आला अमलदारनि खां नोटिस वठी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पाणी खोट ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले ठठे जे सदर जलाल शाह चयो आहे त SDP जे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी इम्तियाज़ समो जे झिरक भरिसां ॻोठ राजू निज़ामाणी में घरनि ते क्रिमिनल माफ़िया जे ॾोहारियुनि तरफ़ां फायरिंग ऐं हमले जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। हमलो कंदड़ ॾोहारी कुझु साल पहिरियां राजू निज़ामाणी मां दवाउनि जी कंपनी वारनि खां
फुर करण जे केस में गिरफ़्तार थियल हुआ, जेके कुझु ॾींहं अॻु जेल मां आज़ादु थिया आहिनि। हुननि चयो त असां SSP ठठे खां मुतालबो करियूं था त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। राणीपुर में PPHI सिंध पारां नेकाली ॾिनल वैक्सीनेटरनि पारां बरतरफ़ी ख़िलाफ़ु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तालका सोबोदेरो जे PPHI मुलाज़िमनि रूरल हेल्थ सेंटर राणीपुर जे मेन गेट खां रैली कढी, जंहिं बाद OPD ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में शरीक मुज़ाहिरीन जे हथ में नारे वारा प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ। उन मौक़े ते अॻवाननि अब्दुल मेमण, वलीमंद वसाण, मोहम्मद हनीफ़ मेमण, कुर्बान अली चना, अमीर बख़्श चना ऐं ॿियनि चयो त सिहत खाते सिंध ऐं PPHI सिंध मिली भगत करे असांखे बेगुनाह बेरोज़गार कयो आहे। हिन वक़्तु असीं ॿी कंहिं नौकरी वारी उमिरि बि नथा रखूं जो अप्लाई करे सघूं। हुननि चयो त असीं मुसलसल मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, असांखे फ़ौरी तौरु बहाल कयो वञे। सखर आर्ट काउंसिल अदबी शोबे पारां सिंध जे 3 नामियारनि तख़लीकारनि कुंडड़ी जे कलतारनि 3 वॾनि सूफ़ी फ़क़ीरनि रूहल फ़क़ीर, दरिया ख़ान फ़क़ीर ऐं मुराद फ़क़ीर जी यादि में तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जी सदारत कंदे अरोड़ यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर ज़ाहिद हुसैन खंड चयो त रूहल, दरिया ख़ान, मुराद फ़क़ीर लतीफ़ सरकार जी सित जा वॾा शाइर आहिनि। अंदाज़ो लॻायो सिंध 18वीं सदीअ जी शाइरी अदब सक़ाफ़त जी वॾी मयार ते हुई। ठट्टो शिकारपुर उन वक़्तु इल्म अदब जा मर्कज़ हुआ। अमन मज़हबी रवादारी हुई। हिन वक़्तु तालीमी इदारा वधिया आहिनि। 65 यूनिवर्सिटियूं सिंध में आहिनि, पर सिंध तालीम जे मैदान में का वॾी तरक़ी नाहे कई। जॾहिं त तक़रीब खे अख़्तर दरगाही, अदल सुमरो, सैयद नूर रिज़वी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। हीअ असीं वञी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन